बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु तआला अन्हु शान तमाम आला उतमा है जो पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सदनी सहाबन में हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु तआला अन्हु कायनात में पहिरियों शख्स हो ये पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम ते ईमान आंदो। अव्वलीन में सब खां पहिरीं ईमान आणण वारो हज़रत अबू बकर सिद्दीक़ हो ऐं अव्वल मुहाजिर भी हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु तआला अन्हु पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम सां गॾु मक्के पाक में हिजरत करे मदीने शरीफ़ आयो ऐं हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु तआला अन्हु जी पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम सां बेपनाह मोहब्बत हुई। एतिरी क़दर जो पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम खे हिकु मरतबो हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु तआला अन्हु अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मुंहिंजी दिलि थी चवे टिनि शयुनि सां मुंहिंजी ॾाढी मोहब्बत आहे। पाण करीम फरमाए टे शयूं कहिड़ियूं? हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु तआला अन्हु चयो त हिकिड़ी मुंहिंजी दिलि ॾाढी पसंदि थी करे त मूं अबू बकर जो माल हुजे तव्हां महबूबनि जा हथ मुबारक हुजनि, मुंहिंजी मिल्कियत तव्हां पंहिंजे हथनि सां तक़सीम फरमाए विरायो, इहो ॾाढो मूंखे पसंदीदा अमल आहे। ॿियो त पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी हज़रत अबू बकर अर्ज़ कयो त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मुंहिंजी न्याणी आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु तआला अन्हा मुंहिंजी न्याणी तव्हांजे निकाह में जेका मूं ॾिनी आहे इहो तमामु मूंखे प्यारो अमल ऐं पसंदीद कमु आहे। टियों त या रसूल अलैहिस्सलातु वस्सलाम, मुंहिंजी दिलि थी चवे त अखियूं सिद्दीक़ अकबर जो हुजनि ऐं चहिरो वद्दुहा वारो तव्हांजो हुजे, तव्हांजे चहिरे मुबारक जो दीदार थो कयां। पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम सां हज़रत अबू बकर सिद्दीक़ मक्के में भी गॾु हो, मदीने में भी गॾु हो, हिजरत वारे टाइम में भी गॾु हो, गार में भी गॾु हो। एतिरे क़दुरु अॼु पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम सां गॾु रोज़े पाक में महबूबनि सां गॾु क़यामत ताईं मुंहिंजे महबूबनि जे भाकरनि में आराम फरमाए। ऐं हज़रत अम्मा आयशा सिद्दीक़ रज़ियल्लाहु तआला अन्हा खां रवायत आहे त हिकु मरतबो अहिड़ी राति हुई जेको चंड देरि सां उथियो, हुन चंड आसमान ते न उभरियो, आसमान ते सितारा घणा हुया त हज़रत अम्मा आयशा रज़ियल्लाहु तआला अन्हा जी फरमाए पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम मूं वटि आराम फरमा हुआ ऐं लेटिया पिया हुआ त मूं पाण करीमनि खे अर्ज़ु कयो त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, आसमान जे सितारनि जेतिरियूं कंहिंजूं नेकियूं। इहा हदीस मिशकात शरीफ़ जे सफ़ो नंबर 550 ते 560 ते इहा हदीस मुबारक मिशकात शरीफ़ में 560 सफ़े ते हदीस मौजूदु आहे। अम्मा आयशा रज़ियल्लाहु तआला अन्हा महबूबनि खे अर्ज़ु कयो त साईं, आसमान जे सितारनि जेतिरियूं नेकियूं कंहिंजूं आहिनि? त पाण करीम अलैहिस्सलाम फरमायो, आसिया आसमान जे सितारनि जेतिरियूं नेकियूं हज़रत अमीर उमर जूं आहिनि। अम्मा आयशा रज़ियल्लाहु तआला अन्हा जो पुछण जो मक़सदु हो पंहिंजी वालिद गिरामी हज़रत अबू बकर जे नेकीअ जो इरादो हुयो, पर पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं हज़रत अमीर उमर जो नालो खयो त बीबी आयशा रज़ियल्लाहु तआला अन्हा अर्ज़ु कयो, साईं भला मुंहिंजी वालिद गिरामी जूं नेकियूं? पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त अमीर उमर जी सॼी ज़िंदगी जूं नेकियूं हिकिड़े पासे, हज़रत अबू बकर सिद्दीक़ जी गारे सोर वारी हिकिड़ी नेकी उन खां वधीक आहे। ऐं पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम खां इन सवाल जे बारे में पुछियो वियो, साबित हो त पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम खे आसमान जे सितारनि जी ख़बर आहे त आसमान जा सितारा घणा आहिनि ऐं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम खे हर हिकु उम्मती जे क़यामत अचण वारे इंसाननि जी हर हिकु इंसान हर हिकु उम्मती जी नेकी जी ख़बर आहे त फलाणे जी नेकियूं हेतिरियूं, फलाणे जी नेकियूं हेतिरियूं। तॾहिं त पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम तादाद ॿुधायो, साबित हो त आसमान जे सितारनि जेतिरियूं नेकियूं हज़रत अमीर उमर जो हुज़ूर बयानु कयूं ऐं पाण करीमनि फरमायो त अमीर उमर जी सॼी ज़िंदगी जूं नेकियूं त अबू बकर सिद्दीक़ जे हिकिड़े गारे सोर वारी नेकी वधीक आहे। तारीख़ ख़ुलफ़ा में आहे त हज़रत अमीर उमर रज़ियल्लाहु तआला अन्हु फरमायो त काश आऊं हज़रत अबू बकर सिद्दीक़ जे सीने जो वार बंदी पवां त भलो। ऐं क़ुरान पाक में मशहूरु तफ़सीर इब्न कसीर उनजे अंदरि में लिखियलु आहे त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु मरतबो हज़रत अबू बकर सिद्दीक़ खे पंहिंजी मुंडी मुबारक ॾिनी त सिद्दीक़ अकबर खे वरी मुंडी खणी वञी सोनारे वटि, उन खां मुंडीअ जे मथां नारो लिखाइजि अल्लाह। जॾहिं हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु तआला अन्हु वियो पिए त रस्ते में ख़्यालु आयो त अल्लाह ताला जे नाले खां महबूबनि जो नालो मुबारक कीअं जुदा कयां ऐं सोनारे खे चवणु लॻो हज़रत अबू बकर सिद्दीक़ त हिन मुंडीअ मथां नारो लिख अल्लाह ऐं मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। जॾहिं ॿई नारा लिखण जो चयाईं
ऐं पाण करीम अलैहिस्सलाम जे दरबार में मुंडी तयारु कराए हज़रत अबू बकर सिद्दीक़ खणी आयो। पाण करीम अलैहिस्सलाम मुंडी जे खोली न त ॾिसनि त मुंडी जे मथां लिखियो पियो आहे अल्लाह मुहम्मद ऐं अबू बकर, अल्लाह मुहम्मद अबू बकर लिखियलु हो। त पाण करीम अलैहिस्सलाम फरमायो अबू बकर सिद्दीक़ ही तो छा लिख रहा है, मूं तव्हांखे हुकुम फरमायो फ़क़ति अल्लाह ताला जो नालो। त हज़रत अबू बकर सिद्दीक़ अर्ज़ु कयो साईं मुंहिंजी दिलि चयो त रुॻो फ़क़ति त अल्लाह जे नाले सां गॾु तव्हांजो नालो लिखायां, पर मुंहिंजो नालो मूं न लिखायो आहे। अञा गुफ़्तगू हली पई, अल्लाह ताला हज़रत जबरील खे मोकिलियो, जबरील वञ मुंहिंजे महबूब खे वञी चओ त सिद्दीक़ अकबर तव्हांजो नालो मूं ख़ुदा जे नाले खां जुदा न कयो, त मूं करीम रब सिद्दीक़ अकबर जो नालो मूं अल्लाह पंहिंजे ज़ात ऐं तो मुस्तफ़ा जे ज़ात जे नाले खां जुदा न कयो, ऐं सिद्दीक़ अकबर जो नालो मूं पंहिंजी कुदरत सां लिखायो आहे। ईअं हज़रत अबू बकर सिद्दीक़ जो मक़ाम ऐं मान आहे जो अल्लाह ताला पंहिंजी कुदरत सां महबूब जे नाले सां ऐं पंहिंजे नाले सां गॾु नालो लिखायो। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला जो शान तमामु वॾो आहे जो 5-7 मिंट बयानु करण खां आला ई अफ़ज़ल आहे। असांजी सिद्दीक़ अकबर सां मुहबत तमामु सहाबनि ताबईन अहल बैत तार सां मुहबत रखणु खपे। उन्हनि जी मुहबत ईमान जी निशानी आहे। अस्सलामु अलैकुम।